असांजी ॾेरकी में जेको आहे बारिश जी रफ़्तार में जेको आहे इज़ाफ़ो थी वियो आहे। हीअ ॾिसो रस्तनि ते जेको आहे पाणी जमा थी चुको आहे ऐं हिन वक़्तु बि जेकी आहे उहा बारिश हले थी पई। दुआ आहे त अल्लाह ताला रहमत जी बारिश वसाए। माण्हुनि जा ख़ासि करे ॻोठाणनि जा जेका ॿारड़ी में आहिनि उन्हनि जा घरड़ा कचा फसल पका बीठा आहिनि। अल्लाह ताला तमामु दुनिया वारनि ते रहम फरमाए। आमीन सुमा आमीन। तमामु दोस्तनि खे दुआ जी अपील कजे थी त अल्लाह ताला खां दुआ कनि त मालिक साईं रहमत जेकी आहे उहा बारिश वसाए। जेका बि रहमत जा क़तरा आहिनि उहे वसाइनि जेका असां बर्दाश्त करे सघूं। ऐं ख़ासि करे हिन टाइम फसल जे जेको आहे खॼण जी मौसम आहे। माण्हुनि जा फसल तयारु थिया बीठा आहिनि। 6 महीननि जी उन्हनि जी जेकी आहे महिनत आहे। बसि मालिक साईं बाज कंदो। तमामु दोस्तनि खे दुआ जी अपील कजे थी ऐं तमामु दोस्त जेका ॾिसनि था उहे ॿुधाइनि त उन्हनि जे शहर में हिन वक़्तु मौसम जी सूरत हाल छा आहे, उते बारिश आहे या न आहे, कहिड़े शहरनि में आहे, कहिड़े ॻोठनि में आहे, कहिड़े इलाइक़नि में आहे। कमेंट्स में ज़रूरु ॿुधाईंदा। ईंदड़ वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगाहबान मालिक पाक सॼनि दोस्तनि खे सलामत रखे। सिंध सलामत, सदा सलामत।